त तो इहो ग़लति क़दम खयो आहे। जी बाबा। हिते छा थी गुज़रियो आहे? जेसी ताईं मां वापसि न अचां तोखे ख़बर आहे? ॿाहिरि न निकिरजां। पाण खे कमज़ोर बणाए छॾियो। तूं सुवाल मूंखां छो कंदी आहीं? दुश्मन असांजे घर में घिरी पवंदा, तुंहिंजे मथां ये फरियाद कनि था, असां पंहिंजो तूं ॿधिजी वञे थो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सियत दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। अचण वारे एपिसोड में हाणे अली खान जो जेको आहे मुराद खे लाश मिलंदो ऐं मुराद खे पुलिस गिरफ़्तार करे वेंदी। आख़िर थियण वारो छा आहे, छा न थींदो, अॻिए एपिसोड में कहिड़ा कहिड़ा सीन अचण वारा आहिनि, सॼी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा, छा सोडल मुराद खे हथु अची वेंदो या न। दोस्तो, पहिरियों त मां ॿुधाईंदो हलां त मुराद जेको आहे उन शइ में परेशान आहे त हाणे छा मसइलो हल कीअं कजे। ॼाण पुलिस आई, मथां अॻियां पुलिस असांजे मोकिलियनि हो, ऐं उन खे जेको आहे इन शइ जी टेंशन न आहे पुलिस पकिड़े वेंदी छा थींदो, मूंखे को मारे त कोन छॾींदी। उनखे इहा टेंशन आहे त पोयों नुक़सानु न थिए। होॾो वरी राज़न खे पंहिंजी परेशानी आहे, पंहिंजे भाइरनि खे चवंदो आहे मां ॿाहिरि वञा थो, तव्हां घर मूं न निकिरजो। हाणे हुननि खे बि टेंशन वठी वई आहे, मथां वरी ठारे खे को खणी वञे। अहिड़े हिसाब सां दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, अचण वारा जेका हाणे सीन आहिनि ज़बरदस्त थियण वारा आहिनि। ऐं सोडल बि हाणे पछताईंदो त मूंखां ग़लती थी वई आहे, मूं इहा ग़लती कई आहे, जेको क़दम खयो आहे मूंखां पोइ एॾो मसइलो वधी वियो आहे। हाणे मां इन खे सुधारण आयो आहियां। ऐं सोडल जेको आहे मुराद सां मिलण जी बि कोशिशि कंदो। उनजे घर वारा उनखे रोकींदा, मुराद तोखे मारे छॾींदो, तूं राति जे टाइम हितां निकिरी वञ। ऐं होॾां जेको आहे अली खान ज़िंदा आहे अञा।